सब खैरियत सां हूंदा। अॼु वर्ल्ड इन्वायरमेंट डे आहे, पर बदकिस्मती आहे त सॼी सिंध हीट वेव जो शिकार आहे, लुक आहे, गर्मी आहे। पाण जेको आहे सो ॻोल्हे ॻोल्हे की वण जे हेठां वेहूं था, ॻोल्हे ॻोल्हे वञी जेको आहे सो पंहिंजी गाॾी उते बीहारींदासीं जिथे जेको आहे सो वण हूंदो, उते वञी चांहि पीअंदासीं जिथे वण जे हेठां वञी, पर बदकिस्मती सां असीं वण कोन पोखींदासीं। जेकॾहिं सिंध जा माण्हू, समूरी सिंध जा माण्हू, पाकिस्तान जा माण्हू 25 करोड़ आवाम जंहिंमें 10 करोड़ घटि में घटि जेकॾहिं वण पोखियूं त असीं इलाही सारी तब्दीली अची सघे थी। हिन सॼी सूरत में आम माण्हू जो अहम किरदारु आहे। असीं गवर्नमेंट खां त यकीनन उमेद करणु खपे, पर असांजो इन में पंहिंजो बि रोल अदा हुजणु खपे। त असीं छाकाणि त असीं बि इन जो ख़ुदि शिकार पिया थी रहिया आहियूं। सो हर माण्हूअ खे घटि में घटि जेको आहे सो हर साल में 5 वण पोखणु खपनि, छाकाणि त असीं हज़ार लखनि जी तइदाद में रोज़ानी जी बुनियाद ते वण कटींदे ॾिसूं पिया, पर असीं वण पोखजंदे कोन पिया ॾिसूं। हिन वक़्तु बि दादू में, कमर शदादकोट में, जैकमाबाद में, लाड़काणे में, सखर में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेको आहे सो असीं ॾिसूं पिया त जेको आहे सो वण कटिजनि पिया। ॿेलो नाले का शइ कोन आहे। कंहिं टाइम में ॿेला हूंदा हुया, वण तमामु वॾे मिक़दार में हूंदा हुया, पर हाणे उहा बदकिस्मती आहे त कोन्हे। सो अचो त जेको आहे सो असीं जेको आहे सो गर्मी ऐं लुक जी त जेको आहे सो ॻाल्हि कयूं था पिया, पर जेको आहे सो अचो त असीं वण पोखियूं, हद खां वधीक वण पोखियूं। वण ई असांजो जियापो आहे, वण ई असांखे जेको आहे सो हिकिड़ो बहितर ऐं सुहिणी सिंध जो जेको आहे सो ॾेई सघनि था। वण ई असांजी तव्हांजी जेको आहे सो हिकिड़ी ऑक्सीजन आहिनि। ईअं जीअं असांखे जेको आहे सो साहु खणण लाइ ज़रूरत महसूस थी थिए, ईअं धरतीअ जे लाइ वण इंजेक्शन आहे। अचो त पाण जेको आहे सो वण पोखियूं ऐं अहद कयूं त पाण ईंदड़ जेको वर्ल्ड जेको इन्वायरमेंट डे हूंदो, उहो जेको आहे सो पाण हज़ारनि लखनि करोड़नि जी तइदाद में जेको आहे सो सिंध में जेको आहे सो वण पोखियल ॾिसंदासीं। सो अॼु खां शुरूआति कयूं वण पोखण जी। ही समूरनि सिंध वासियुनि खे मुंहिंजो पैगाम आहे त शुरूआति असीं पाण खां थो कयां, त यकीनन जेको आहे सो हिन साल घटि में घटि 1000 वण पोखींदुसि। पोइ जेको असांजो वक़्तु ऐं वसार आहे, मुख़्तलिफ़ स्कूलनि में बि वण हणंदासीं, मुख़्तलिफ़ चौराहनि ते वण हणंदासीं, मुख़्तलिफ़ जेको आहे सो असांजो ॻोठनि में वण हणंदासीं, पर वण उते हणंदासीं जिते हुनजी देखभाल थींदी। ईअं न आहे त वण हणी छॾिणो आहे, सिर्फ़ु हुनजी देखभाल न आहे करणी। वण बि ईअं आहे जीअं असांखे बच्चा आहिनि। सो इन वण जिते हणंदासीं उन बच्चनि वांगुरु हुनजी परवरिश बि कंदासीं। दोस्तो, तव्हां समूरनि सिंध वासियुनि जी महिरबानी।